अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो ATN TV न्यूज़। मां आहियां तव्हांजो पंहिंजो अमरजद। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर ख़ास खां। राधा ऑर्गेनाइज़ेशन जी चेयरपर्सन मैडम राधा भील पारां सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ राधा ऑर्गेनाइज़ेशन जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जिन में मीर वज़ीर मोहम्मद टालपुर, हाजी ग़ुलाम उमर बुरगड़ी, गीता पब्लिक स्कूल बुखारी फार्म, मुलानी पब्लिक स्कूल कोट में रसलांडी जो तफ़सीली दौरो कयो। हुन मौक़े ते मैडम राधा भील पारां ॿारनि खां सुवाल पिणु पुछा विया। स्कूलनि जे बुनियादी मसइलनि जो पिणु तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। हुन मौक़े ते राधा ऑर्गेनाइज़ेशन जी चेयरपर्सन मैडम राधा भील चयो त ग़रीब पोरियत जो ॿार जॾहिं स्कूल तरफ़ ईंदे ॾिसंदी आहियां त दिली सुकून महसूसु कंदी आहियां। मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे त हितां जो पुठिते पियल पोरियत हारी मज़दूर जी धीउ ऐं पुटु सुठी तइलीम हासिलु करे पंहिंजे पेरनि ते बीह पंहिंजे वालिदेन जो सहारो बणिजी सघे, सदियुनि खां ज़ोरी था पियल सूरनि मां पंहिंजे वालिदेन जी जिंद आजी कराए सघे।